अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू अरबाब आला। सरा कयम अल्लाह रब्बिल आलमीन जी जेको करीम आहे, अल रहमान अल रहीम जेको रोज़ी ॾींदड़ आहे, जेको अवल आख़िर ज़ाहिर बातिन सची ख़ुशी ॾींदड़ आहे। सरा कयम अल्लाह रब्बिल आलमीन जी जेको करीम आहे, अल रहमान अल रहीम जेको रोज़ी ॾींदड़ आहे, जेको अवल आख़िर ज़ाहिर बातिन सची ख़ुशी ॾींदड़ आहे। इल्म महरिफ़त सब्ज़ बाग़ जूं सब्ज़ शयूं उन्हनि में ताज़गी आहे। इल्म सिफ़ात अहिड़ी आहे जेका हर वक़्तु बरक़रार रही आहे। इल्मु इहो हासिलु करियो जेको फ़ाइदेमंद नफ़ो ॾींदड़ आहे। भलनि माण्हुनि पंहिंजा कन इल्म लाइ वक़फ़ करे छॾिया आहिनि, ईअं आहे। इहो इल्मु कहिड़ो जंहिंजे पढ़ण सां फ़ाइदो न थिए, ईअं आहे। नेकीअ खां पाण बि वाक़ुफ़ु आहिनि, नेकीअ जी ॿियनि खे बि तइलीम ॾियनि था, ईअं आहे। जो हर को मुंडो इल्मु हासिलु करे थो अकुलमंदो हो आहे। अलाह करीम संदसि कुदरत सां ज़मीन आसमान पैदा कया, ईअं आहे। अलाह करीम दरिया समुंड पैदा कया आहिनि, ईअं आहे। दरिया समुंडनि ते ॿेड़ियूं ॿेड़ा लाचूं जहाज़ हलनि पिया, ईअं आहे। अकुल खां जेके कमु वठनि था उन्हनि लाइ नफ़ो फ़ाइदो आहे। नेक तरीन इल्मु हो आहे जेको मौजूदा इल्म में इज़ाफ़ो करे थो, ईअं आहे। असली ख़्यालात पेश करे ॿुधाए थो, इहो इल्मु आहे, ईअं आहे। अलाह अलीम करीम खां उन शैतानी इल्म खां पनाह घुरां थो जेको फ़ाइदो न ॾे, ईअं आहे। मुझियल ॻाल्हियुनि खे सुलझाए अहिड़ो इल्मु हासिलु करे, ईअं आहे। मिठू अहिड़नि तजुर्बनि मां नसीहत हासिलु करे इल्मु अहिड़ो इल्मु आहे, ईअं आहे। अलाह वॾो महिरबान शफ़ीक़ अल रहमान अल रहीम आहे। सरा कयम अल्लाह रब्बिल आलमीन जी जेको करीम आहे, अलाह अल रहमान अल रहीम जी जेको रोज़ी ॾींदड़ आहे।